अस्सलामुअलैकुम नाज़रीन, FM न्यूज़ से गॾु मां आहियां अमानुल्लाह। जमियत उलमा इस्लाम तालका पनोआकिल के अमीर हज़रत मौलाना साईं ग़ुलाम ھاليجوي जो तालका पनोआकिल ऐं ज़िला सखर के ज़िले इंतज़ामिया के समाजी बुराइन ख़िलाफ़ पैगाम ॾींदे FM न्यूज़ से ॻाल्हाईंदे चयो त बिस्मिल्लाहिर्रहमानिर्रहीम। जमियत उलमा इस्लाम पनोआकिल तालके जे अंदर जेका तहरीक हलाई आहे आकड़ा पर्ची जुआरनि व्याजनि ऐं ॿियो फहाशी अॾनि जे ख़तमु करण जे लाइ उहा तहरीक अल्हम्दुलिल्लाह ज़ोर शोर सां जारी आहे ऐं एहतजाजी मुज़ाहिरनि जे असां वाज़े ॿुधायोसीं त जेकॾहिं इन्हनि एहतजाजी मुज़ाहिरनि खां बाद बि मुकमल तरह सां आकड़ा पर्ची बंदि नथी थिए या फहाशियत जा अॾा बंदि नथा थियनि या शराब जा गुता बंदि नथा थियनि त असां मुनज़म अंदाज़ सां तहरीक हलाईंदासीं। सो उहो सिलसिलो असांजो हलंदड़ आहे ऐं राति बि असांजे तालका जे आमला जो ऐं पनोआकिल जे मुख़्तलिफ़ यूनिटनि जो इजलास थियो जंहिंमें हिकमत अमली असां तरतीब ॾेई छॾी आहे ऐं अल्हम्दुलिल्लाह उन तहरीक जे नतीजे में काफ़ी हद ताईं कामयाबी भी मिली आहे ऐं असां सम्झूं था त जेकॾहिं इन में इंतज़ामिया का सुस्ती कई ऐं आकड़ा पर्ची ॿीहर जेकॾहिं वरी शुरू थिए थी त पोइ जमियत उलमा इस्लाम पंहिंजे एहतजाज जो दायरो वसी कंदी ऐं असां उन में तरतीबवार पंहिंजे तहरीक के मरहलेवार मुनज़म अंदाज़ सां तरतीब ॾेई चुका आहियूं। इन जे करे असां इंतज़ामिया खां बि मुतालबो कयो था त जीअं उन्हनि पहिरियों सहकार कई आहे ऐं उन्हनि ते जराइम ते कंट्रोल कयो आहे, इहा ई उमेद रखूं था त उन्हनि ते कंट्रोल रहंदो ऐं अल्हम्दुलिल्लाह 80% खां वधीक नताइज साम्हूं अची विया आहिनि ऐं बाक़ी बि असां उमेद रखूं था त इतों पनोआकिल जी इंतज़ामिया ऐं पूरे तालके जा जेके पुलिस जा ऑफिसर आहिनि ऐं गॾोगॾु ज़िलई ऑफिसर बि उन ते कड़ी नज़र रखी करे इन जराइमनि ते कंट्रोल कराईंदा।